नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आया असां शेयर कंदा हलूं त लाड़काणे जी अदालत में ज़बरदस्ती परणायल 14 सालनि जी निगरीअ खे अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत निगरीअ खे वालिदैन हवाले करे छॾियो आहे। जी नाज़रीन, तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ईंदा हलूं त लाड़काणे जी अदालत में ज़बरदस्ती परणायल 14 सालनि जी नीगरी अदालत में पेश थी आहे। अदालत नीगरी खे वालिदैन हवाले करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, तव्हां खे ॾींदा हलूं लाड़काणे मां। लाड़काणे जी अदालत में ज़बरदस्ती परणायल 14 सालनि जी नीगरी अदालत में पेश थी आहे। अदालत नीगरी खे वालिदैन हवाले करे छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन असां शेयर कंदा हलूं, लाड़काणे जी अदालत में ज़बरदस्ती परणायल 14 सालनि जी नीगरी अदालत में पेश थी आहे। अदालत नीगरीअ खे वालिदैन हवाले करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद समो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी रशीद, छा मामिलो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल सराला, बाकरानी शहर दाया पाड़े जी रहवासन आहे। 14 साला नींगरी शबाना वुमेन थाने ते जेको आहे उहा पेश थी ही ऐं जंहिंखां पोइ 6 एडिशनल सेशन जज सोहेल परवेज़ कुरैशी जी अदालत में पेश कयो वियो, जिते नींगरीअ जो जेको बयान आहे उहो रिकॉर्ड करण बाद खेसि वालिदैन हवाले करे छॾियो आहे। अदालत इहो हुकुम ॾिनो आहे अदालत पुलिस खे त नींगरीअ खे पंहिंजे वालिदैन जे हवाले कयो ऐं ॿुधणीअ बाद नींगरी शबाना पंहिंजे वालिदैन सां गॾिजी चाहियो त महीनो अॻु मुंहिंजे पीउ ऐं चाचे जेके पैसनि एवज़ ज़बरदस्ती मुंहिंजी शादी सोट तमीर जेको आहे अब्दुल जब्बार जो पुटु आहे तायो उन सां कराई ऐं जॾहिं त आउं 7 क्लास जी शागिर्दाणी आहियां ऐं तालीम हासिल करण थी चाहियां ऐं मुंहिंजे पीउ चाचे ज़बरदस्ती मुंहिंजी शादी कराइण खां पोइ मूं ते ज़ुल्म कयो आहे ऐं तंहिं करे आउं मुड़ुस सां रहणु नथी चाहियां ऐं उन वधीक इहो चयो आहे त मूंखे पंहिंजी तालीम पढ़णु ॾिनी वञे ऐं तंहिं करे मूंखे तहफ़ुज़ पिणु ॾिनो वञे ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। उन जे हवाले सां बाकराणे थाने जी जेकी पुलिस आहे उनजो चवणु आहे त जेके आहे गुज़िरियल ॾींहुं नींगरी शबाना जेकी अनवर दाए जी धीउ आहे थाने ते तहफ़ुज़ लाइ पेश थी ही, जंहिंखां पोइ हुन तहफ़ुज़ जेको आहे इहो नींगरीअ चयो त मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं उन खां पोइ जेकी पुलिस आहे बाकराणे जी उन वुमेन थाने जे पुलिस जे हवाले कयो। अॼु नींगरी खे जेको आहे अदालत में पेश कयो ऐं हुनजो जेको बयानु आहे उहो पिणु रिकॉर्ड कयो आहे। जंहिं बाद नींगरीअ खे संदसि वालिदैन हवाले कयो वियो आहे ऐं होॾां नींगरी शबाना दायो खे संदसि वालिदैन हवाले कयो वियो आहे ऐं जेको पुलिस खे अदालत इहो हुकुम कयो आहे त छोकिरीअ जो जेको आहे फुल हिफ़ाज़त कयो ऐं हुनखे जेको आहे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जी ठीकु आहे रशीद, वरी महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ।